पीपल्स पार्टी जो वफाकी हुकूमत ख़िलाफ़ कराची का इस्लामाबाद लाइ निकतल अवामी मार्च मंज़िल ॾांहुं रवानो आहे। घरों में मार्च जे अॼु लाइ तैयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। वीडियो लिंक ते मौजूदु आहे तुफ़ैल पंवर। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो पारां कराची का इस्लामाबाद तरफ जो लॉन्ग मार्च कढियो पियो वञे, उन जूं तैयारियूं ठटे ज़िले में मुकम्मल थी चुकियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दावेची, घारो, गुजो ऐं उन खां अलावा ठटो उन में इस्तक़बाल या कैंपूं बि क़ाइमु कयूं वियूं आहिनि। जियाला ऐं हितां जी जेका क़यादत आहे उहे मुकम्मल तौर ते तयारु आहिनि। हाणे इंतज़ारु आहे बिलावल भुट्टो साहब जो, हिननि जो चवणु आहे त हीउ लॉन्ग मार्च असांजो इस्लामाबाद वेंदो। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जा जेके अॻुवान आहिनि त हिननि जा कहिड़ा वीचार। जेको लॉन्ग मार्च तारीख़ी लॉन्ग मार्च आहे, मुंहिंजे ख़्याल में जेके बि लॉन्ग मार्च पीपल्स पार्टी कया आहिनि उहे पाकिस्तान जी तारीख़ में हमेशह यादि रहंदा। बेनज़ीर भुट्टो साहब हिन खां अॻु में कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु लॉन्ग मार्च कयो। उन खां पोइ उन 1993 में जेको उन वक़्त जे ग़ैर जमहूरी हुकूमत जे ख़िलाफ़ु लॉन्ग मार्च कयो। उन खां पोइ हिन वक़्तु जेको लॉन्ग मार्च पियो 27 तारीख़ ते अॼु, उहो बिलावल साहब भुट्टे जो वो तारीख़ है। शानदार लॉन्ग मार्च आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में। इंशाल्लाह करोड़े माण्हू चेयरमैन साहब सां गॾु आहिनि, जंहिंमें मज़दूर, वकील, शागिर्द, हारी, लेडीज़ विंग सभु इंशाल्लाह असांजूं माऊं भेणूं सभु चेयरमैन साहब सां गॾु आहिनि। असां जॾहिं इस्लामाबाद पहुचंदासीं चेयरमैन साहब जी क़यादत में त ही भगोड़ो जेको सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे इहो हुते ऐवान में नज़र कोन ईंदो। जो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब हिन सिलेक्ट हुकूमत के ख़िलाफ़, गैर जमहूरी हुकूमत के ख़िलाफ़ जो लॉन्ग मार्च जो ऐलान किया है, सॼे सिंध पर सॼे पाकिस्तान जो शुरुआत कराची का पहिरीं ठट्टो ज़िलो है। अॼु असीं हिते अदी ससी पली जो ग़ुलाम कादिर पली जी अॻुवाणी में अहिड़ो इस्तक़बाल करे ॾेखारींदासीं जो सॼी सिंध यादि कंदी। चेयरमैन साहब बिलावल साहब जो इस्तक़बाल भरपूर अंदाज में डिस्ट्रिक्ट ठट्टो करे रहियो आहे ऐं असांजूं अदियूं लेडीज़ इंशाल्लाह ही सैलाब असांजो ही जेको समंदर आहे इस्लामाबाद तक वेंदो। जी बिल्कुलु, तव्हां हिननि जा वीचार ॿुधायो। हिननि जो चवणु आहे त न्याजी हुकूमत जेका हिन अवाम जे मथां महांगाई जो तूफ़ान किरायो आहे, इन सिलसिले में असां हीउ लॉन्ग मार्च कयूं पिया जेको कराची खां इस्लामाबाद वेंदो। ऐं असां पूरो उम्मीद आहियूं त हीउ जेको न्याजी हुकूमत आहे हिनखे घर भेड़ो कंदासीं। ऐं असां इंतज़ार में आहियूं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जे इंतज़ार में आहियूं, जेको जीअं घारे पिचंदो त हिन जो शानदार तरीक़े सां इस्तक़बाल कयो वेंदो। जी।